وسلام على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من حمزه ونفخه ونفثه. عن عائشة رضي الله عنها قالت دخل علي النبي صلى الله عليه وسلم ذات يوم فقال هل عندكم شيء فقلنا لا قال فإني إذا صائم ثم أتانا يوما آخر فقلنا يا رسول الله أهدي لنا حيث فقال أرينيه فلقد أصبحت صائما فأكل رواه مسلم. رمضان المبارک روزے کے حوالے سے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے پاکیزہ احادیث مبارکہ جو درس اللہ تعالیٰ کی رحمت ان کی مہربانی سے لگاتار ہلد رہے. ان مضمون کی مناسبت سے اج جکا ہی حدیث مبارکہ متوجہ سامو بیان کئی ہے وہا ام المومنین سیدہ عائشہ رضی اللہ تعالی عنہا کا روایت ہے. اما بیان فرمائی تھی نبی صلی اللہ علیہ وسلم جن ایک ڈی موں وٹ آیا فرمایوں تو چھا تمام وٹ کھائن کے لائے کا شے ہے. موں عرض کیو تو نہ. پان صلی اللہ علیہ وسلم جن فرمایا تو کوئی روزے ساں کوئی پان وری کہیں بے ڈींहं تے اساں وٹ آیا اساں عرض کیو تو اے اللہ جا رسول اساں کے کھجور گہ پنیر ماں تیار تیل حلوو یعنی حیث تحفے کے طور ملو ہے. پان صلی اللہ علیہ وسلم جن فرمایا تو مجھے ڈیکھاریو موں صبح کھاں روزو رکھیو ہو پان ان کے کھادوں. بیان کل حدیث مبارکہ میں مجھے لائے تمہاں جے لائے سبنی مسلمان مردن اے عورتن جے لائے دین کے احکامن سے گڈو گڈ تھوڑ سایوں نصیحتوں موجود ہیں. اللہ رب العالمین پنجے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کے جکے دینی لحاظ کا مقام مرتبہ ڈنا انہن تے اگین پیغمبرن کے رشک صد ہوندی ہوئی. ایک تے کھین اللہ رب العزت رسول بنایو سبنی نبین کے سلسلے کے ختم قدر خاتم النبیین جو اعزاز نصیب کیو. یہ اعزاز کو معمولی اعزاز نہ ہے. بیت المقدس میں اللہ کے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جن کے اللہ تعالیٰ عزت منصب سے نوازو. پان نماز پڑھان کے لیے بیٹھا ہن. اللہ رب العالمین سبنی نبین سگرن علیہم السلام کے سندن پچھاں بیہارے سبنی کے سندن حیثیت ڈیکھاری تو پیغمبر جی موٹ حیثیت کہڑی آ. جبریل علیہ السلام سانن گڈ ہے ستن آسمانن جا سیر کیوں انبیاء سوتے ملاقات تھی ہے بیشت جا منظر دوزخ جا معاملہ ڈٹھوں. چھاتا سمجھو کیڈو وڈو اعزاز کیڈی وڈی حیثیت ہے. ان ساگی شخصیت کے اللہ رب العالمین دنیا دولت کھان کیترے قدر پرے کرے رکھے ہو. ॼण تے اچے ہا اللہ جے امر جی دیر ہوئی جے اللہ وٹ زمین آسمان جا خزانہ موجود ہن ان پنجے پیغمبر کے ہن فتنے واری شے کھان پاک ۽ صاف رکھو. ایترے قدر غربت ایترے قدر غریبی جو ودیک مال کونے کو پر گھٹ میں گھٹ گزر جترو ہوجے ن اللہ کے پیغمبر وٹ گزر جترو بھی کونے. اللہ تعالیٰ کے مال غنیمت وجا جیکی کچھ ڈنو سب جو سب فقیرن غریبن مسکینن محتاجن مقروضن انجن بکن دین کے کمن میں خرچ کرے چھو. نہ پنجو فکر نہ پنجے گھر کے مانن جو فکر ہے. یہ نصیحتوں اسی بار بار بدھوں تھا. اللہ کے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کی مجلس ہے ایک بخارو شخص سندن خدمت میں حاضر تھو. عرض کئی مکھے بکھ لگی ہے کھادو کھائیندس. پان نبی صلی اللہ علیہ وسلم جن موجود کنہیں بھی صحابی کے چئی پہ سگیا پٹ ونجو گھر میں مانی وغیرہ کھڑی اچو. وہ بالکل آڑے ہا پر اخلاق نبی علیہ السلام جن پان قاصد کے خدمتگار کے چیو ونجو مجھے گھر جہیں بھی گھر میں کو کھادو تیار ہوجے نا کھڑی اچو. اللہ جی پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جن مانن جی تربیت کئی تھے انہن کے ان معاملن کا آگاہ کیو تھے تے ہی رگی ہکڑے جی نہ سبنی جی گڈل ذمہ داری آ. نبی علیہ السلام جو قاصد ہکڑی گھر واری وٹاयो بی وٹاयो ٹری وٹاयो چوتھی وٹاयो. کیتریوں نبی علیہ السلام جو گھر واریوں حال حیات ہوئیوں
जवाब मिलियो असांजे घर में अॼु पाणी खां सवाइ ॿी का शइ खाइण जी कान्हे, जंहिं शइ जो नालो खाइण आहे न उहा का बि शइ घर में कान्हे, पाणी मौजूदु आहे। पोइ नबी अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो हाणे हिन महिमान जी ख़िदमत आख़िरी केरु कंदो, हिनखे खाधो केरु खाराईंदो? अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अर्ज़ कयो त अॼु अव्हांजो महिमान मुंहिंजो महिमान आहे। ही हुई मईशत, ही हो गुज़रान अल्लाह जे पैगंबर जो। संदन मईशत गुज़रान जे भेट में आऊं अवां सभु पंहिंजे घरनि जो जाइज़ो वठूं त अल्लाह ताला असांखे केतिरियो नवाज़ियो आहे, केतिरियूं दुनिया जूं नेमतूं आहिनि, भले केतिरी बि गुरबत हुजे अल्लाह रब्बुल आलमीन सुबुह जो खाइण जे लाइ ॾिए थो, शाम जो खाइण लाइ ॾिए थो, तन ते कपिड़ो मौजूदु आहे, हर दुख सुख में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जूं नेमतूं मौजूदु आहिनि। पर यकीन ॼाणो असीं अल्लाह जे नेमतुनि जो शुक्र करण जे लाइ तयारु कोन आहियूं। रब जेकी कुझु ॾिनो आहे न उनखे काफ़ी सम्झण जे लाइ तयारु कोन आहियूं। हीअ हदीस दरस ॾिए थी घर कंहिंजो आहे? काइनात जे सिद्दीक़ अकबर जी न्याणी आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारे में प्यारी घरवारी आहे। वॾी मोहबत हुई पंहिंजी घरवारी सां, न घरवारी खे को शिकवा शिकायत आहे, न वरी नबी अलैहिस्सलाम जे ज़बान ते का गिला का ग़ीबत आहे। ऐं अल्लाह जो नबी आहियां, अल्लाह रब्बुल आलमीन खे रुॻी एतिरो चवे त अबू जहल खे केतिरो ॾिनो अथई, उतबा शेबा वलीद तुंहिंजे दुश्मननि खे केतिरो आहे, तूं मूंखे केतिरनि ऐज़ाज़नि सां नवाज़े चुको आहीं ऐं मुंहिंजे घर में अटो कोन्हे, अन्न कोन्हे, पैसो कोन्हे, कॾहिं ज़िंदगी भर इहा शिकवा कान कई। अचो पाण वेही करे पंहिंजे 24 कलाकनि जी ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह ताला ॾिनो आहे, गुरबतूं तंगियूं तकलीफ़ूं आहिनि, पर शिकवा केतिरी आहे, शिकायत केतिरी आहे, दाहूं रड़ियूं कोकूं केतिरियूं आहिनि। अल्लाह जो ॾिनो मौजूदु आहे, पर उनजे बावजूदि असीं शुक्र करण जे लाइ तयारु कोन आहियूं। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो घर आहे, नबी अलैहिस्सलाम जिन आयो आहे, अची करे पुछियो आहे जंहिं घरवारी वटां आयो आहियां उन वटि त कुझु कोन हो, भला अव्हां वटि कुझु घर में आहे? अम्मा फरमायो त मूं वटि बि कुझु कोन्हे। न्यापो मोकिले हा, ही कहिड़े क़िस्म जो मुड़ुसु आहीं, छा मुंहिंजे लाइ घर में तो मोकिलियो आहे? अॼु मुंहिंजूं मायूं मुंहिंजूं भेनरूं पंहिंजे मुड़ुसनि सां जेके सलूक कनि थियूं, जेके उन्हनि खे गुफ़्ता कढनि थियूं, जिन ताननि मेहननि सां नवाज़नि थियूं न, हीअ हदीस उन्हनि खे दरस ॾिए थी मुड़ुसनि वटि थुले लेके 100 सैकड़ो नथो चवां, जेकी कुझु आहे हाणे अव्हां जे क़दमनि में ढेर कयो अथनि। इंसान आहिनि, कॾहिं का किता ते घुसी वञनि था, इंसान हुअण जे नाते कॾहिं का थोरी इनकार जी का सूरत ॿुधनि थियूं न, चवनि बि ईअं थियूं त तो असांखे ॾिनो छाहे तो आंदो छाहे। जेकी थोरा एहसानवान उहे हिकिड़े धक में सभु पूरा करे छॾनि। हीअ हदीस मुबारका अहिड़ियुनि औरतुनि खे, मुंहिंजनि माइरुनि भेनरुनि खे दरस ॾिए थी, अमी पंहिंजे घर में रहो, गुरबत तंगी तकलीफ़ उञ बुख बीमारी कॾहिं न कॾहिं अल्लाह जे तरफ़ां अचे थी, सब्र करियो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कयो, संदन घर वारनि सब्र करे मुस्लमान मर्दनि औरतुनि खे इहो दर्स ॾिनो, हर हाल में अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो। पाण नबी अलैहिस्सलाम ने फरमायो राति खां वठी हिन वक़्त ताईं मूं खाधो कुझु बि कोन्हे को, कुझु हुजे त खा न। हाणे नफ़ली रोज़े जी भला नियत करे छॾियां, घटि में घटि अजर ऐं सवाब त मिले। हिन हदीस मुबारक मां इहो मसइलो मालूम थियो त फर्दी रोज़े जे लाइ पिरह फुटी जो नियत करणु त हीअ आउं अॼु सहरी रोज़े जे लाइ करियां थो, जेको फ़र्ज़ु आहे ऐं रखां थो। पर नफ़ली रोज़े जे लाइ जेकॾहिं सिज उभरे खां पोइ बि जेकॾहिं नियत करे ऐं उन खां अॻु में उन कुझु कोन खाधो आहे न, शरीयत में इजाज़त ॾिनी आहे। पाण तक़रीबन 5 बजे रोज़ो बंदि करियूं था, सुबुह ताईं हुन कुझु कोन खाधो आहे, रातो को पेट ख़ाली अथसि ऐं सिज उभरण खां पोइ नियत करे त आउं हाणे बाक़ी ॾींहं में रोज़ो छा रहंदुसि न, शरीयत हुनखे इजाज़त ॾिनी आहे। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो घर में हुए कुझु कोन्हे, पोइ छो न रोज़े जी नियत करे छॾियां। पाण नबी अलैहिस्सलाम ने इहे लफ़्ज़ फरमाया। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी वरी हिकिड़ो ॿियो मौक़ो आयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुदि रोज़े साहिब आहे, पाण मुंहिंजे घर आया, मूं अर्ज़ु कयो मूंखे अॼु कंहिं पाड़े वारे हीअ हलवो मोकिलियो आहे,
पाण नबी अलैहिस्सलाम जन फरमायो मूंखे ॾेखार। पोइ नबी अलैहिस्सलाम जन खे मूं हलवो ॾेखारियो। पाण फरमायो हुस रोज़े सां, पर हाणे अॼु रोज़ो नफ़ली आहे, हिन रोज़े खे ख़तमु कयां थो, इहो आउं बि खां थो, इहो अलाह जो रिज़्क़ आहे। नबी अलैहिस्सलाम जन उहो रखियल रोज़ो टोड़े ऐं उम्मत खे दरस ॾिनो। हीउ नफ़ली कमु आहे, हिन जी पंहिंजी जाइ ते अहमियत बि आहे, पर धड़ी जेकॾहिं चाहे उहो नफ़ली रोज़ो टोड़े सघे थो, उनखे शरीयत हिकिड़े क़िस्म जी गुंजाइश कढी ॾिनी आहे। नबी अलैहिस्सलाम जन उहो हलवो खाधो ऐं नफ़ली रोज़े रखण वारनि खे बि इहो दरस ॾिनो। जेकॾहिं कंहिं बि सबब जे करे हू नफ़ली रोज़ो ख़तमु कनि था त न उन्हनि ते को ॾोह आहे, न वरी का ज़रूरत आहे त उहे रखनि। जेकॾहिं ॿीहर रखनि, अलाह अजुर सां नवाज़ींदो, बाक़ी को गुनाह जो कमु कोन्हे। त हीअ हदीस मुबारका हर हाल में अलाह जी रज़ा ते राज़ी रहनि, रब जेकी कुझु ॾिनो आहे उन ते इक्तफ़ा करण जो दरस ॾिए थी। शाल अलाह ताला मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे ॿुधायल ऐं सम्झायल ॻाल्हियुनि जी सम्झ अता फरमाए, उन मुआफ़िक़ अलाह जी रज़ा ते राज़ी रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।